हिते असां ॿी अहम ख़बर शेयर कर रहे हैं। मीरपुर ख़ास में सख़्त गर्मी की लहर बरक़रार है। गर्मी विघे वापारी फौत थी वियो। गुलशन कॉलोनी वासी 40 वरनि जो मोहम्मद यूसुफ मालपिड़ी में गर्मी लगण सबब बेहोश थी वियो। माल जे वापारी खे अस्पताल नियो वियो, जिते हू गर्मीअ जी सट नसंदे दम धणी हवाले कयो। अहम ख़बर सां शेयर कई पिया। मीरपुर ख़ास में सख़्त गर्मी की लहर बरक़रार है। गर्मी विघे वापारी फौत थी वियो। गुलशन कॉलोनी वासी 40 वरनि जो मोहम्मद यूसुफ मालपिड़ी में गर्मी लगण सबब बेहोश थी वियो। माल जे वापारी खे अस्पताल नियो वियो, जिते हू गर्मी जी सट नसंदे दम धणी हवाले कयो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद है मीरपुर ख़ास में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर उमर दाऊद पोटरो। जी उमर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ, मीरपुर ख़ास में भी जो पूरी सिंध जी जो गर्मी की शिदत है वो जो 48 सेंटीग्रेड से पहुतल है। शदीद गर्मी सबब गुलशन कॉलोनी जो रवासी है 40 साल वापारी हीट स्ट्रोक सबब जो है फौत थी वियो है। जो गुलशन कॉलोनी जो रवासी मोहम्मद यूसुफ लगारी सुबह का जैसे माल खरीद करने लाइ मकरा पिड़ी वियल हो तो शदीद जी गर्मी है उन सबब जो वो बेहोश थी वियो, जो सिविल अस्पताल मुंतकिल किया हुयो, जिते डॉक्टरनि मौत की तस्दीक कई है। जैसे इन वक्त जी उनकी लाश की कानूनी कार्रवाई का लाश है वारसन हवाले किया हुआ है। लाश जो इन घर पहुतल है उते जो कोराम मतल है। उतां जे लाइ ॿुधायो वञे थो पियो त ही अकेलो घर जो कमाईंदड़ हो, इन 2 ॿारनि जो पीउ भी है। जी ठीक है, मुझी मेहरबानी उमर अपडेट करण लाइ।